अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां गफ़ूर चांग। चैनल है सवाद ऐं सवाद में मुख़्तलिफ़ शयूं ठाहिण तव्हांखे सेखारींदा आहियूं। गुज़ारिश आहे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। नयूं नयूं शयूं तव्हांखे ठाहिण सेखारींदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते सिंधी खाधनि खे उजागर करे रहिया आहियूं। अॼु तव्हांखे ठाहिण सेखारे रहिया आहियूं चिकन ऐं साबित बसर। जी हा, ठाहिण बिल्कुलु आसान ऐं ॾाढो मज़ेदार आहे। त पाण खणूं था हिकिड़ी कढ़ाई में तक़रीबन 3 चमच खनि पाण विझूं था बोड़ पचाइण वारा आयल जा। आयल ते को बि कंप्रोमाइज़ न आहे। आयल गरम थियण खां पोइ पाण हिन में विझंदासीं बसर। ही असां दाग जे लाइ बसर ठाहिया आहिनि ऐं असां वटि साबित बसर बि मौजूदु आहिनि। उन्हनि जो कमु बि अॻिते हली आहे, उन जे करे स्किप न कजो, ॾिसंदा रहिजो। अदरक ऐं थूम जो पेस्ट विधोसीं, हिन खे पाण घुमायूं था ऐं हिन खे पचण ॾियूं था। जॾहिं ख़ुशबू उथंदी त हिन में पाण हिकिड़ो कमाल पट, 2 फोटा ऐं दालचीनी जी हिकिड़ी स्टिक पाण विधीसीं ऐं कुझु साबित ॻाढ़ा मिर्च ऐं कुझु विधोसीं पाण जीरो। ऐं हिन खे ख़ूब पचायूं था ऐं ईअं अहिड़े नमूने पचाईंदासीं जो हिननि खे साड़णो न आहे। दाग पचण खां पोइ हिन में पाण विझंदासीं मिर्च ऐं हीअ पीठल मिर्च आहिनि, उनखे घुमाईंदासीं ऐं पचाईंदासीं ऐं वधीक सड़ण खां बचाइण लाइ पाण में पाणी शामिलु कंदासीं। इहो कलर बि पैदा कंदो ऐं इहे जेके बसर आहिनि ग्रेवी में शामिलु थी वेंदा ऐं ॾाढी ग्रेवी घाटी बि थी वेंदी। जनाब 1 किलो आहे असां वटि चिकन, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जी ॿूटियूं आहिनि, हड्डी वारियूं बि आहिनि ऐं ॼंघुनि वारियूं बि आहिनि ऐं उन खां सवाइ मतिलबु आहे हर क़िस्म जी ॿूटियूं आहिनि। पाण खे पचायोसीं 10 मिंट खनि ऐं भुञण खां पोइ पाण हिन में लूण खे शामिलु कयोसीं। मां मुख़्तसिर तरीन वीडियो ठाहे रहियो आहियां त जीअं मां उनखे मुकमिल ॾिसो, स्किप न कयो। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे ऐं हिन खे ख़ूब पाण भुञूं था ऐं जॾहिं हीउ भुञी वेंदो गोश्त त पोइ पाण हिन में साबित बसर जेके आहिनि उहे शामिलु कंदासीं। नंढा नंढा बसर आहिनि, तमामु वॾा बसर जेके आहिनि उहे न विझिजो। बसर जेतिरा नंढा हूंदा ओतिरा सुठा लॻंदा। बसरनि खे पाण भुञींदासीं लॻभॻि 10 मिंट ऐं उन खां पोइ पाण हिन में विधोसीं जेको आहे उहो हल्दी या हैड, पाण ॾॾर थियल मिर्च विधासीं हिन में ऐं पाण विधासीं पाउडर थियल धाणा ऐं उन खां पोइ थोरा कारा मिर्च जेके आहिनि उहे पाउडर थियल साबित पाण पहिरियां दाग माल विझी चुका आहियूं। पाण हिन खे ख़ूब घुमायूं था, ख़ूब पचायूं था ऐं उन खां पोइ पाण हिन में कंदासीं शामिलु टमाटर। ऐं हिकिड़ी शइ महसूसु कई हूंदी त मूं अञा ताईं हिन में पाणी वग़ैरह न विधो आहे, जेको पहिरियां विधो ॻाढ़ा मिर्च विझण खां पोइ। त हिन खे पाण ढके ॾेई पचायूं था। इहे ई टमाटर पंहिंजो पाणी छॾींदा ऐं उन्हनि में हीउ पचंदो। पाण हिन खे कॾहिं ढक लाहींदासीं, कॾहिं ढक चाढ़ींदासीं, चेक कंदा रहंदासीं। पाण खे ॻाढ़णो आहे, हिते पाण हिन खे घुमाईंदासीं अहिड़े नमूने सां जीअं हीअ टमाटर जेके आहिनि उहे पंहिंजो ॻरी वञनि। इन्हनि खे असांखे इते ई ॻाढ़णो आहे ऐं अहिड़े नमूने ॻाढ़णो आहे त जीअं ॿूटियुनि खे बि का तकलीफ़ न अचे ऐं असांजा जेके साबित पियल आहिनि बसर उन्हनि खे बि कुझु न थिए। ऐं अॻु में जेके दाग वारा बसर हुया उहे ज़बरदस्त चहिरा थींदा ऐं हीअ मिठा मिठा रहंदा। जॾहिं असांजो बोड़ काफ़ी हद ताईं पची वेंदो त पाण हिन में शामिलु कंदासीं हीअ आहे ॾही खे मूं फेंटियो हुयो ख़ूब ऐं हिन खे ख़ूब ॾही विझण वक़्तु घुमाईंदासीं त जीअं दाण दाण न करे ऐं पाण हिन खे ख़ूब पचायूं था। तक़रीबन 10-15 मिंटनि ताईं असां हिन खे पचायो आहे ऐं उन खां पोइ पाण हिन में विझूं था सावा मिर्च कटियल, कुझु सावा मिर्च जेके आहिनि साबित, पर उन्हनि खे विचां असां थोरो कटियो हो त जीअं हीअ फाटी न पवनि। ढक ॾेई पचायूं था ऐं कुझु वक़्त खां पोइ ढक लाहियूं था। हीअ शिमला मिर्च आहिनि, मूं ॻाढ़ा विधा आहिनि ऐं तव्हां भले सावा बि विझी सघो था ऐं पाण हिन खे ख़ूब पचायूं था। पचाइण खां पोइ हिन में पाण विधासीं कटियल जेके आहिनि साया धाणा ऐं हिन खे ढक ॾेई दम ते रखियो आहे ऐं बाहि पाण करे छॾी आहे बंदि। त जनाब असांजो बोड़ थी वियो आहे तयारु। हीउ ॾाढो लज़ीज़ आहे, ज़बरदस्त आहे। हिन खे पाण डिश आउट कयां थो। मूं बिल्कुलु मुख़्तसिर वीडियो में अव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे। अव्हांजो टाइम इलाही क़ीमती आहे, मूंखे हुनजो अहसासु आहे। ती ज़बरदस्त बोड़ आहे। अव्हां खाओ, पंहिंजे प्यारनि खे खारायो, पंहिंजे दोस्तनि खे खारायो। गुज़ारिश हमेशह असां इहा कंदा आहियूं त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं बेल जो आइकन ज़रूरु दबायो। त पंहिंजे मेज़बान गफ़ूर चांग खे इजाज़त ॾींदा। ॾिसंदा रहो सवाद। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए रेसिपी सां वरी कंहिं ॿिए टाइम हाज़िर थींदासीं।